इंतहाई अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कंदा पिया हलूं त सिंध टीवी न्यूज़ जो स्पोर्ट्स एंकर राहिब बप्पड़ दिल जो दौरो पवण सबब इंतकाल करे वियो आहे। इंतहाई अफ़सोस ऐं ॾुखाईंदड़ ख़बर अवां सां शेयर कंदा पिया हलूं त सिंध टीवी न्यूज़ जो स्पोर्ट्स एंकर राहिब बप्पड़ दिल जो दौरो पवण सबब इंतकाल करे वियो आहे। इंतहाई ॾुखाईंदड़ ही ख़बर आहे जेका अवां सां शेयर कंदा पिया हलूं त राहिब बप्पड़ दिल जो दौरे पवण सबब इंतकाल करे वियो आहे। हू पंहिंजे अबाणे ॻोठ करमपुर में क्रिकेट खेॾी रहियो हो त संदसि दिल जो दौरो पवण सबब हुनखे सखर अस्पताल उमाणियो पियो वञे त रस्ते में ई हुन पंहिंजो दम धणी हवाले करे छॾियो। इंतहाई अफ़सोस ऐं ॾुखाईंदड़ ख़बर आहे जेकी अवां सां शेयर कंदा पिया हलूं त राहिब बप्पड़ दिल जो दौरो पवण सबब हू इंतकाल करे वियो आहे। इंतहाई अफ़सोस ऐं ॾुखाईंदड़ ख़बर जेकी नाज़रीन सां शेयर कंदा पिया हलूं त राहिब बप्पड़ दिल जो दौरो पवण सबब इंतकाल करे वियो आहे। इंतहाई अफ़सोस ऐं ॾुखाईंदड़ ख़बर अवां नाज़रीन सां शेयर कंदा पिया हलूं त राहिब बप्पड़ दिल जे दौरे पवण सबब इंतकाल करे वियो आहे। राहिब बप्पड़ पंहिंजे ॻोठ अबाणे करमपुर में क्रिकेट खेॾी रहियो हो त संदसि दिल में दौरो पवण सबब संदसि सखर उमाणियो पियो वञे त रस्ते में ई दम धणी हवाले करे छॾियो। इंतहाई अफ़सोस ऐं ॾुखाईंदड़ ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं त राहिब बप्पड़ दिल जो दौरो पवण सबब इंतकाल करे वियो आहे।